जैकबाबाद जे शहर में जिते मुख़्तलिफ़ जायुनि ते टफ़टाइल लॻी आहे उते मुख़्तलिफ़ हंधा हंधा टफ़टाइल उखड़जी पई आहे। टफ़टाइल जी क्वालिटी खे चेक करण लाइ हिन वक़्त मां मौजूदु आहियां जैकबाबाद टफ़टाइल फैक्ट्री ते, जिते असीं पूरो प्रोसीजर चेक करण लाइ हिते मौजूदु आहियूं। हिते अमलदार, फैक्ट्री जो मैनेजर ऐं मज़दूर उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि खां पुछंदासीं त टफ़टाइल जो प्रॉपर जेको प्रोसीजर हूंदो आहे उहो छा हूंदो आहे, टफ़टाइल घणी क्वालिटीज़ जी हूंदी आहे ऐं उनखे सुठे तरीक़े सां लॉन्ग टर्म ताईं उहा टफ़टाइल कीअं बीहंदी आहे, हिते इन्हनि खां अॼु ई असां सवाल कंदासीं। अचो त हिते मौजूदु अमलदारनि सां ॻाल्हायूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियों आउं शुक्रगुज़ार आहियां जेकब न्यूज़ जो, जेके पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी हिते आया हो। ऐं दोस्तनि खे इहो मां ॿुधाईंदुमि, जैकबाद में जेका टफ़टाइल लॻियल आहे पहिरियों हुई 50 mm, उहा हुई उनजी थिकनेस सर तव्हांखे मां ॾेखारींदुमि। उहा सनी थिकनेस हुई हे वारी, उन 50 mm जी। उनखां बाद में जेको आहे ॿियो ठिको शुरू थिया आहिनि। हाणे अल्हम्दुलिल्लाह बहितरीनु टफ़टाइल जैकबाद में लॻे थी ऐं काफ़ी जॻहियुनि ते असांजी बि टफ़टाइल वञे थी ऐं काफ़ी जॻहियुनि खां ॿाहिरि जैकबाद खां ॿाहिरियों पंजाब जो अचनि थियूं जेको आहे टफ़टाइल काफ़ी। सर इन में अल्हम्दुलिल्लाह काफ़ी क़िस्म जूं असां वटि टफ़टाइल मौजूदु आहिनि। इन में आई सेक्शन चइबो आहे, हिकिड़ी आहे ज़िगज़ैग आहे, हिकिड़ी आहे रेक्टेंगल आहे। इन में काफ़ी आहिनि डिज़ाइनूं ऐं इन में काफ़ी कलर बि मौजूदु आहिनि। जी सर, इन में इहो आहे त 50 mm जेको आहे वॉकिंग ट्रैक जेको पार्कनि में तव्हां ॾिठो हूंदो माण्हू घुमंदा आहिनि सर, 50 mm उन जे लाइ इस्तेमालु थींदी आहे। 60 mm गाॾियूं वग़ैरह जिते बीहंदियूं आहिनि उते इस्तेमालु थींदी आहे। ऐं 80 mm जेका आहे उहा सभु खां हैवी आहे। उहा तव्हां ॾिठो हूंदो पेट्रोल पंपनि ते, जिते 70 टन 80 टन जेके वॾा ट्राला ईंदा आहिनि उते बीहंदा आहिनि। सर टफ़टाइल ठाहिण जो प्रोसीजर इहा आहे, हीअ असां वटि मशीन प्लांट लॻल आहे। प्लांट में हिते ही मिक्सचर मशीन आहे। मिक्सचर मशीन में असां बजरो, रेती ऐं सीमेंट जेको हिकिड़ो असांजो रेशो ठहियलु आहे उहो विझंदा आहियूं। उन खां बाद में इहो वेंदो आहे मथे आटो। उन खां बाद में हू प्रेशराइज़ मशीन आहे जेका उनखे सही तरीक़े सां कंपैक्ट करे ॿाहिरि कढंदी आहे। हे असांजो प्रोसेस आहे। ऐं इन खां बाद में असांजी वरी हीअ क्यूरिंग थींदी आहे। क्यूरिंग जे लाइ असांखे घटि में घटि इनखे 15 ॾींहं ताईं पाणी लॻाइणो पवंदो आहे। उन खां बाद में हे पंहिंजी फिज़िकली सही हालत में ईंदी आहे। जंहिंजो जेकॾहिं पंहिंजो 60 mm आहे त असांजी उहा 5000 प्लस PCI बीहंदी ऐं जेका असांजी 80 mm जी टफ़टाइल आहे उहा बीहंदी 8 खां 9000 PCI त उनजी माना कंपेक्शन बीहंदी, जेका ताक़त चऊं असां जंहिंखे स्ट्रेंथ चवंदा आहियूं। ऐं उहा असांजी क्वालिटी चेक थींदी आहे कराची खां, जेका मेन फैक्ट्रियुनि जिथे इन्हनि शयुनि जो क्वालिटी चेक कयो वेंदो आहे, उतां जी रिपोर्टूं असां बार बार कराए रखंदा आहियूं। छो त मटीरियल हर दफ़े चेंज थींदो थो रहे, त असांखे जीअं ख़बर हुजे त उनजी स्ट्रेंथ छा आहे। जेका 80 mm जी टाइल ॿियनि जॻहियुनि ते बि लॻे थी त उनजी स्ट्रेंथ जेकॾहिं 8 खां 9000 PCI आहे त इट मीन्स उहा सुठी स्ट्रॉन्ग आहे ऐं उहा हलंदी। जेकॾहिं उनजी PCI रिपोर्ट घटि आहे त माना उहा पंहिंजो वज़न उहा बर्दाश्त न करे सघंदी, उहा एतिरो टाइम न हली सघंदी। सर उनजो प्रोसीजर मेन इहो हूंदो आहे त पहिरियां जेका असां हेठि ग्राउंडिंग कंदा आहियूं त उहा सही कंपैक्ट थिए। उन सही कंपैक्शन जे लाइ छा करिणो पवंदो आहे त बिल्डोज़र वग़ैरह हलाइणा पवंदा आहिनि त उहा सही कंपैक्ट थिए। ऐं ख़ासि करे उनजी लाही अॻु में डिसाइड करणी पवंदी आहे त कहिड़ी साइड ॾिनियूं त जीअं जेका असांजो ड्रेन जो पाणी आहे या रेन जो पाणी आहे त उहो कंहिं जॻह ते बीहे कोन। जॾहिं उहा कंपैक्ट सही तरीक़े सां थींदी उन खां बाद में उहा टफ़टाइल लॻंदी आहे। त वधीक तव्हां ॾिठो हूंदो प्रोफेशनली जिथे बि कमु थींदो आहे जो इहो ई तरीक़ो हूंदो आहे त पहिरियों हेठीं जॻह सही तरीक़े सां कंपैक्ट थिए, प्रेस थिए, उनजे लाइ पंहिंजो बिल्डोज़र ई कमु ईंदा आहिनि। उन खां बाद में टफ़टाइल लॻंदी आहे। नाज़रीन, हिते मौजूदु मैनेजर ऐं मज़दूरनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो हीउ चवणु आहे त टफ़टाइल में मुख़्तलिफ़ क़िस्म हूंदियूं आहिनि। हिकिड़ी 50 mm जी टफ़टाइल हूंदी आहे जेका मोस्टली जॉगिंग ट्रैक्स लाइ इस्तेमालु थींदी आहे। उन खां पोइ 60 mm जी हिकिड़ी टफ़टाइल हूंदी आहे जंहिं ते नॉर्मल ट्रैफ़िक, नॉर्मल गाॾियूं वग़ैरह आहिनि जेके उहे ईज़ीली उन ते घुमी सघनि थियूं। ऐं हिकिड़ी 80 mm जी टफ़टाइल हूंदी आहे जेका हैवी ट्रैफ़िक यानी 10 व्हीलर या ट्रक वग़ैरह हूंदा आहिनि, उन्हनि जे लाइ उहा इस्तेमालु कई वेंदी आहे। इन फैक्ट्री में बि मुख़्तलिफ़ क़िस्म जी टफ़टाइल जेको आहे उहा ठाही वेंदी आहे। हिते पूरो प्रोसीजर बि उन्हनि ॿुधायो त टफ़टाइल जो पूरो हिकिड़ो प्रोसीजर जेको हूंदो आहे ऐं उनजो जेको हिकिड़ो गेज आहे उहो कीअं चेक कबो आहे। कराची को फैक्ट्री मां उनजो पूरो उहो गेज वग़ैरह जेको आहे उहो चेक थींदो आहे। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरियो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।